नासिर नवाब शाह जे फातिमा जिन्ना गर्ल्स गवर्नमेंट हाई स्कूल में पोजीशन माणींदड़ शागिर्दारनि के मनता एवॉर्ड ॾिना विया। इन हवाले सां तफ़सील ॾिसूं था इम्तियाज़ कीरियो जी हिन रिपोर्ट में। ॿारनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां नवाबशाह जे फातिमा जना स्कूल में हिकु तक़रीब मुनक़द कई वई। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर स्कूल इंतज़ामिया ऐं मासूम ॿारनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। अॼु वर्ल्ड चिल्ड्रन डे जे हवाले सां ही प्रोग्राम मुनक़िद थियो आहे, जंहिंमें असांजा हाई अचीवर्स जेके स्टूडेंट्स हुया उन में इनाम विराया विया। हीअं त मां ॾिठो त स्टूडेंट्स न सिर्फ़ु एकेडमिक में हुननि जी 50% खां मथे A1 ग्रेड में पास कया आहिनि, बल्कि काफ़ी हाई अचीवर्स हुया। हिते अची करे ॾाढी ख़ुशी थी। हिन में असांजे ॿारनि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं एक्टिविटीज़ कयूं, टेबलोस पेश कया ऐं उन सां लॻो असांजा उहे ॿार जिन ॿारनि असांजी बोर्ड में A1 ऐं A ग्रेड हासिल कया आहिनि उन्हनि जे लाइ मेडल्स ऐं शील्ड्स जा असां उन्हनि खे मनता जे तौर ते उन्हनि खे गिफ्ट्स ॾिनासीं। मेरा 7 स्टेजेस में 5th स्टेज था। मैं जज का किरदार मैंने अदा किया। मैंने एक सिक्योरिटी गार्ड का किरदार अदा किया था। मैं मदर क्वीन बनी थी। अच्छा, इसमें क्या होता है? मदर क्वीन एलिज़ाबेथ ये रॉयल फैमिली से बिलोंग करते हैं। जी मुझे फर्स्ट टाइम है, मूंखे ॾाढो सुठो थियो आहे। इहो फर्स्ट टाइम आहे। अच्छा जी कहिड़ो किरदारु हुतां जो? टीपू सुल्तान जो किरदारु। कैमरामैन सनाउल्लाह मस्तोई सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती टीवी नवाबशाह।